नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे न्यूज़ सईदाबाद खां ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान में तइलीम ऐं सिहत ते कमु कंदड़ नामियारी निजी तंज़ीम हैंड्स पारां धरती खे साओ सताबो करण जे सिलसिले में तइलीमी सईदाबाद जे हैंड्स जे मिसाली ॻोठ नूराबाद ऐं तुलसी मल में वणनि जूं चकियूं विरायूं वयूं। हिन सिलसिले में हैंड्स ज़िले मटियारी जे डिस्ट्रिक्ट मैनेजर मैडम अज़रा शकील शाह अंजम मेमण प्रोग्राम एसओसी एक्ट दानिश रज़ाक उमरानी प्रोजेक्ट एसओसी एक्ट अल्लाह बचायो ख़ासि केली ऐं राशिद मेमण मिथिन ॿिन्ही मिसाली ॻोठनि में वञी उते स्कूल घरनि ऐं ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि शागिर्दनि में सवे ॿूटा विराया ऐं पंहिंजे हथनि सां ॿूटा पोखिया। इन मौक़े ते ख़िताब कंदे मैडम अज़रा शकील शाह ऐं ॿिनि चयो आहे त माहौलियाती गदलाइण ख़तमु करण लाइ वण पोखणु घुर्जनि। जीअं वणनि जी ओसर सां माहौल शफ़ाफ़ थींदो। हिन चयो आहे त ॿेला कटजण जे करे गर्मी जे पद में इज़ाफ़ो थियो आहे। ॿेलनि जे वणनि में खंवर लाख माखी ऐं ॿियूं सिहत लाइ फ़ाइदेमंद शयूं मिलंदियूं हुयूं। हाणे इहे शयूं नथियूं मिलनि। हिन लाइ ज़रूरी आहे त हिकु माण्हू हिकु ॿूटो पोखे त जीअं माहौलियाती गदलाइण जे ख़ात्मे सां गॾु गर्मी पद घटिजे ऐं माखियूं खंवर पैदा थियनि त जीअं इंसानी सिहत चङी भली क़ाइम ऐं दाइम रहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।